नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो में खबर ॾींदा हलूं त ॼामशोरो खां कुछ किलोमीटर ते क़ाइम 15 ॼामशोरी आबादी रखंदड़ ॻोठ अली आबाद में गवर्नमेंट डिस्पेंसरी जंहिं मां ग़रीब माण्हुनि खे लाभ न मिली सघियो। जाबलू इलाइक़े खां ईंदड़ मरीज़ रुली विया आहिनि। जॾहिं त एमरजेंसी जी सूरत में डिस्पेंसरी बिल्कुलु बंदि हूंदी आहे ऐं इहो बि मालूम थियो आहे त मुक़रर डॉक्टर DHO ऑफिस जे आशीर्वाद सां घर वेठे पगारूं खणण लॻो। हितां जे मक़ामी रवासनी मीडिया खे ॿुधायो त असीं हिते ईंदा आहियूं त को बि डॉक्टर मौजूद न हूंदो है। संदुस चवण है त डिस्पेंसरी एक सेखराट प्राइवेट डिस्पेंसर हवाले थियल है। हिन वधीक इल्ज़ाम हणींदे ॿुधायो है त प्राइवेट डिस्पेंसर जी कमाई जो अधु हिस्सो मुक़रर डॉक्टर घर वेठे हासिल करे थो। रवासन ज़िले इंतजामिया ॼामशोरो DG हेल्थ ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो है त अली आबाद डिस्पेंसरी में मुक़रर डॉक्टरनि खे पाबंद बणाए ॻोठाणनि खे सहूलियत मुहैया कई वञे। असां वेठा आहियूं, डॉक्टर आई कोन्हे। सुबुह 8 बजे गाड़ी वेठा आहियूं, ही टाइम थियो अञा ताईं डॉक्टर न पहुतो आहे। अच्छा, डिस्पेंसरी बंदि लॻो पियो आहे? हा साईं, ताला हणी विया साईं, प्राइवेट माण्हू तालो हणी वियो आहे। अच्छा, नंढड़ी खे छा थियो? अच्छा साईं, तव्हां इहो ॾिसो, चमड़ी जी बीमारी थी वई आहे, हिन नंढड़ी खे बुखार आहे। अच्छा, पर डॉक्टर न आहे को? जी न साईं, डॉक्टर अचे ई कोन थो। आहे प्राइवेट माण्हू रखियल आहे, जेको पंहिंजे मनपसंद माण्हुनि जो इलाजु करे। तालो हणी हलियो वियो आहे, असांखे ॿाहिरि कढी छॾियूं। असां जेको हिते वेठा आहियूं। केतिरा कलाक थिया आहिनि तव्हां? तक़रीबन मूंखे 4-5 कलाक थी विया, गर्मी में हिते वेठो आहियां नियाणियुनि सां गॾु। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।